about preposition. Yes, only one. Word placed before a noun or pronoun which shows its relationship with Yes. another word is called preposition. A word which comes before noun or pronoun, that is called preposition. Which language will be preferred here? Sindhi, English, Urdu? Both. Sindhi language. Okay, first of all, we are going to learn about the definition of preposition. You know about the meaning of pre. Pre means before. And position means place. अच्छा, preposition place शो कंदो आहे, preposition place बि शो कंदो आहे ऐं preposition time खे बि शो कंदो आहे, preposition direction खे बि शो कंदो आहे. अच्छा, हाणे सभ खां पहिरियां जेके असांजा इम्पॉर्टेंट prepositions आहिनि उहे इम्पॉर्टेंट prepositions आहिनि preposition of time, preposition of place. इन्हनि ते घणो फोकस हूंदो आहे. छा तव्हांखे ख़बर आहे त preposition of place कहिड़ा हूंदा आहिनि ऐं preposition of time कहिड़ा हूंदा आहिनि? Yes. I come on the Monday. This is the time. preposition of time. अॼु असांजो टॉपिक जेको आहे preposition of time आहे. सिर्फ़ु असां preposition of time खे सिखंदासीं. preposition of time खे सिखण जे लाइ ॿ ट्रिक्स आहिनि असां वटि जेके तव्हांजे ज़हन में हुजनि त तव्हांजो preposition of time तक़रीबन ग़लति कोन थींदो. उहे ट्रिक्स कहिड़ा आहिनि? हिकिड़ो तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजे क्लॉक, वॉल क्लॉक, घड़ियाल. ठीकु आहे. हाणे घड़ियाल जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे. ठीकु आहे. घड़ियाल जे अंदरि छा हूंदो आहे बाबा? केरु ॿुधाईंदो? सेकंड्स हूंदा आहिनि. ॿियो छा हूंदो आहे? मिनट्स हूंदा आहिनि. टियों छा हूंदो आहे? आवर्स हूंदा आहिनि. अच्छा, हाणे preposition of time जेके आहिनि उहे असांजा ही आहिनि. हिकिड़ो एट, इन, ऑन. इनखे preposition of time सॾियो वेंदो आहे ऐं preposition of place बि सॾियो वेंदो आहे. अच्छा, सभ खां पहिरियां त तव्हां घड़ीअ जे मुताबिक़ सेकंड ते नज़र कयो. सेकंड हूंदा आहिनि. हाणे जेॾी महिल बि सेकंड जो मेंशन कंदासीं असां सेकंड्स जो ज़िक्र ईंदो. ठीकु आहे. मसलन मां हिते हिकिड़ो सेंटेंस लिखां थो, आई शल कम डैश 10 minutes. हिते असांखे preposition पुट करणो आहे. आई शल कम इन 10 minutes. मिनट सां छा जो इस्तेमालु करणो आहे? सेकंड सां छा जो इस्तेमालु करणो आहे? इन जो इस्तेमालु करणो आहे. ठीकु आहे. जिन में जर्नली असां ॻाल्हाईंदासीं त पोइ इन जो इस्तेमालु करणो आहे. मसलन मिंटनि में असां अचूं था, आई शल कम इन 10 minutes. आई शल मीट यू इन 10 minutes. I shall meet you in 2 hours. I shall meet you in 3 hours. I shall call you in 3 hours. अच्छा, जेॾी महिल वरी कंहिं बि घंटे जी ॻाल्हि कयूं असां, कलाक जी ॻाल्हि कयूं. कलाक कीअं? ॾिसो पुट, असां चऊं था मां 2 बजे ईंदुसि, मां 3 बजे ईंदुसि. I shall come at 9 o'clock. I shall come at 7 o'clock. I shall come at 8 o'clock. माना पूरे कलाक जी असां ॻाल्हि कयूं था त उते असांखे छा लॻाइणो आहे? 8 जो इस्तेमालु करणो आहे. पर जिन में जर्नली असां ॻाल्हायूं पिया सिर्फ़ु मिंटनि जे बारे में, कलाकनि जे बारे में, त पोइ असां छा लॻाईंदासीं उन सां?
इन जो इस्तेमालु कंदासीं। ठीकु आहे, हाणे ॾिसो हिते आई शैल कम डैश 9 o'clock। हिते कहिड़ो प्रेपोजिशन असांखे लॻाइणो आहे, छो जो हाणे ही जर्नल ॻाल्हि कोन पियो करे, ॻाल्हि पियो करे फिक्स वक़्त जी, पॉइंट ऑफ टाइम जी। को बि पॉइंट ऑफ टाइम हुजे, पॉइंट ऑफ टाइम हुजे त उते असांखे छा लॻाइणो आहे, आन न एट जो इस्तेमालु करिणो आहे। छा बाबा, एट जो इस्तेमालु करिणो आहे। आई शैल कम एट 9 o'clock, आई शैल कम एट 7 o'clock, आई विल कॉल यू एट 7 o'clock। को बि कलाक जी ॻाल्हि करे, हिकिड़े कलाक जी ॻाल्हि थिए, 2 कलाकनि जी ॻाल्हि थिए, ठीकु आहे, एट 2 o'clock, 7 o'clock, एट 9 o'clock, एट 6 o'clock, उते असांखे एट जो इस्तेमालु करिणो आहे। ठीकु आहे, इहा ॻाल्हि सम्झ में आई। अच्छा, उन खां पोइ आन, आन जेको आहे तव्हांखे किथे इस्तेमालु करिणो आहे, आन जे लाइ तव्हांखे ज़हन में रखिणो आहे छा, कैलेंडर। छा रखिणो आहे ज़हन में, कैलेंडर। कैलेंडर ज़हन में रखिणो आहे। कैलेंडर में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मिलंदियूं आहिनि असांखे, कैलेंडर जे अंदरि असांखे छा मिलंदा आहिनि, डेज़ मिलंदा आहिनि, ॿियो छा मिलंदो आहे, वीक्स मिलंदा आहिनि, ईयर्स मिलंदा आहिनि, ॿियो मंथ्स मिलंदा आहिनि। सही आहे, यानी असांखे कैलेंडर जे अंदरि जेके शयूं मिलनि थियूं उहे कहिड़ियूं थियूं मिलनि, डेज़ मिलनि था। ठीकु आहे पुट, हाणे जेॾीमहिल तव्हां डेज़ सां प्रेपोजिशन इस्तेमालु कंदव, ॾींहंनि सां इस्तेमालु कयूं पिया त प्रेपोजिशन ऑफ टाइम आहे, ॾींहं बि टाइम में काउंट थी था वञनि। ठीकु आहे, हाणे जेॾीमहिल तव्हां जर्नली ॻाल्हाईंदो ॾींहंनि जे बारे में, जर्नली ॻाल्हायो था ॾींहंनि जे बारे में, त पोइ उन में असांखे आन नाहे इस्तेमालु करिणो, पर ॾींहं जो जेॾीमहिल असांखे नालो खणणो आहे न, नालो, पोइ नाले जे लाइ असांखे छा इस्तेमालु करिणो आहे, आन इस्तेमालु करिणो आहे। आन मंडे, आन ट्यूसडे, आन वेनसडे, आन थर्सडे। सही आहे। अच्छा, उन खां पोइ वीक्स, जेॾीमहिल वीक्स जो ज़िक्र ईंदो त वीक्स सां बि असांखे इन जो इस्तेमालु करिणो आहे, उन में इन लॻाइणो आहे। आई शैल रिटर्न फ्रॉम कराची इन 10 weeks, इन 2 weeks, इन 3 weeks। अच्छा, उन खां पोइ ईयर्स, साल, सालनि सां गॾु छा लॻायूं असां, ईयर सां गॾु छा लॻाईंदा आहियूं। मसलन असां चवंदा आहियूं त आई वॉज बॉर्न डैश जून, ख़ाली जेकॾहिं महीने जो ॻाल्हि कयूं त पोइ छा लॻंदो हिते, ख़ाली महीने जो ॻाल्हि कयूं। आई वॉज बॉर्न इन जून, आन जून, एट जून। जेॾीमहिल महीने जी ॻाल्हि कंदासीं पुट, पोइ लॻंदो इन। आई वॉज बॉर्न इन जून, आई वॉज बॉर्न इन जून, आई वॉज बॉर्न इन जुलाई। साल जो ज़िक्र कंदासीं त पोइ छा लॻाईंदासीं, पोइ असां उन में बि इन जो इज़ाफ़ो कंदासीं, छा, इन प्रेपोजिशन लॻंदो। आई वॉज बॉर्न इन 2011, ही वॉज बॉर्न इन 2012। साल जो ज़िक्र अची वञे त उन सां कहिड़ो प्रेपोजिशन लॻंदो, he was born, कहिड़ो प्रेपोजिशन लॻंदो हिते, इन प्रेपोजिशन, कहिड़ो, इन प्रेपोजिशन लॻंदो। सही आहे। अच्छा, वरी जेकॾहिं असां साल जो बि मेंशन कयूं, साल जो बि ज़िक्र कयूं ऐं प्लस में डेट जो बि ज़िक्र कयूं, पोइ असांखे कहिड़ो प्रेपोजिशन लॻाइणो आहे। जीअं ॾिसो, असां डेट ॿुधाए छॾींदा आहियूं का, ही वॉज बॉर्न 25 December 2012। हाणे कहिड़ो प्रेपोजिशन लॻाइणो, हाणे असांखे छा लॻाइणो आहे, आन लॻाइणो आहे, यानी ईयर प्लस डेट। ईयर सां गॾु का बि डेट हुजे त पोइ असांखे प्रेपोजिशन लॻाइणो आहे आन, ऐं जेकॾहिं ख़ाली ईयर जो मेंशन कयल आहे त पोइ असांखे प्रेपोजिशन लॻाइणो आहे इन। घड़ी जे बाबति असां पढ़ी आयासीं, ठीकु आहे।
घड़ीअ में जेकॾहिं ख़ाली मिंटनि जो ज़िक्र थो अचे इन मिनट्स, ख़ाली कलाकनि जो ज़िक्र थो अचे इन आवर्स। पर जेकॾहिं कंहिं फिक्स कलाक जी ॻाल्हि था कयूं त पोइ उते असां लॻाईंदासूं 8। सम्झ में आयो? अच्छा, हाणे मां कुछ सेंटेंसिस लिखां थो, उन में तव्हां पाण मूंखे ॿुधाईंदव, ठीकु आहे? ही फ़िलहाल सिर्फ़ु असां टाइम जे बारे में पढ़ूं पिया। टाइम अलॻि आहे, प्लेस जेका आहे उहा अलॻि आहे। प्लेस जे मुताबिक़ अलॻि प्रिपोजिशन इस्तेमालु कंदा आहियूं, डायरेक्शन जे मुताबिक़ अलॻि इस्तेमालु कंदा आहियूं। डायरेक्शन खे शो कंदा आहिनि जेके प्रिपोजिशन, उहे कहिड़ा हूंदा आहिनि ख़बर आहे कंहिंखे? डायरेक्शन जे मुताबिक़ मसलन टू थी वेंदो आहे, टूवर्ड्स थी वेंदो आहे। प्रिपोजिशन अहिड़ा बि हूंदा आहिनि जंहिंमें थोरो बिल्कुलु हिकिड़ो ज़रे जो फ़र्क़ु हूंदो आहे, असांखे ख़बर न पवंदी आहे। मसलन मां चवां आई गो टू स्कूल, आई गो टूवर्ड्स स्कूल, व्हाट इज द डिफरेंस बिटवीन दीज टू सेंटेंसेस? I go to school, I go towards school. I go to school, I go towards school. अच्छा, I go to school चऊं त मां स्कूल थो वञा, सिधो घरां निकिरां थो सिधो स्कूल थो वञा। ऐं जेकॾहिं चऊं था I go towards school, पोइ ॾिसो कुझु छोकिरा अहिड़ा हूंदा आहिनि घरां बैग खणंदा आहिनि, बैग खणी पोइ छा कंदा आहिनि, किथां होटल मां चकर लॻाईंदा फिरंदा पोइ अचे स्कूल पहुचंदा आहिनि। यानी हिकिड़ो माण्हू घरां निकिरे थो, उहो टूवर्ड्स अचे थो, यानी स्कूल खां सवाइ ॿिए पासे ज़रूरु वेंदो, उते असां टूवर्ड्स इस्तेमालु कंदा आहियूं। यानी टूवर्ड्स में ऐं टू में थोरो फ़र्क़ु हूंदो आहे, सही आहे? अच्छा, नोट त न कंदो आहे केरु? नोट कंदा आहिनि? ओके, नोट डाउन। जी बाबा, ओके। अच्छा पुट, आई वॉज वेटिंग फॉर हिम डैश 7 o'clock। कहिड़ो प्रिपोजिशन लॻंदो? 8 प्रिपोजिशन इस्तेमालु थींदो। अच्छा, 8 छो इस्तेमालु कयोसीं, केरु ॿुधाईंदो? छो जो फिक्स टाइम ॾिनल आहे असांखे, पूरो कलाक ॾिनल आहे असांखे, त कहिड़े कलाक में इंतज़ारु कईं पे? 7 बजे पे इंतज़ारु कईं, 7 बजे इंतज़ारु करे रहियो हो। अच्छा, ही हैज़ डन वर्क डैश 10 minutes, इन 10 minutes। अच्छा, 10 minutes छो लॻायोसीं हिते? छो जो मिंटनि खे मेंशन, माना मिंटनि सां असांखे लॻाइणो जेको आहे इन आहे, हीअ असांखे पंहिंजे ज़हन मां कढी छॾिणो आहे, त हिन सां ॿियो को प्रिपोजिशन लॻंदो, ठीकु आहे? अच्छा, जेकॾहिं कंहिं घंटे सां गॾु अची वञे थो, जीअं हाफ पास्ट, पोइ हाफ पास्ट 9, हाफ पास्ट 9। I shall conduct your class dash 7:30, at 7:30, या in 7:30, या on 7:30। 8 लॻंदो छा?
8 लॻंदो, छो जो कंहिं बि घंटे जो असां भले अधु करे छॾियूं उते बि असांखे छा लॻाइणो आहे, 8 जो इस्तेमालु करिणो आहे। अच्छा, थर्ड सेंटेंस, वी शैल कम डैश 6 days on in 6 days. In, when we are talking about the days generally, we have to use in. When we will announce the name of any day, we have to say on. कंहिं बि ॾींहं जो पुट नालो ईंदो न, पोइ हुन सां असां ऑन जो इस्तेमालु कंदासूं। ऑन मंडे, ऑन ट्यूसडे, ऑन थर्सडे, ऑन फ्राइडे, ऑन सैटरडे। इहो जेको 6 जो सिंध टेक्स्ट अथव उन में इहे प्रीपोजिशन लिखियल अथव, ठीकु आहे न। सिंध टेक्स्ट में बि तव्हांजा प्रीपोजिशन आहिनि जंहिंमां तव्हांजी टेस्ट निकिरंदी। अच्छा, प्लेस ते अचूं था, प्लेस ते, ठीकु आहे। प्लेस में बि इहे साॻिया ई असांजा प्रीपोजिशन इस्तेमालु थींदा आहिनि। इन्हनि खे बि प्रीपोजिशन ऑफ प्लेस सॾिजे थो ऐं प्रीपोजिशन ऑफ टाइम बि सॾिजे थो। अच्छा, ऑन असां कहिड़ियुनि कहिड़ियुनि प्लेसिस जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं? ऑन कहिड़े क़िस्म जे प्लेसिस जे लाइ इस्तेमालु करे सघूं था? ऑन जो मिसाल तव्हांजे अॻियां, ही तव्हांजे अॻियां मिसाल आहे, ठीकु आहे न। मार्कर आहे, इहा मुंहिंजे हथ ते आहे, ठीकु आहे। जेकॾहिं असां हिते सेंटेंस ठाहिणु चाहियूं त देयर इज़ अ मार्कर डैश माई हैंड, ऑन माई हैंड, इन माई हैंड, एट माई हैंड। अच्छा, जेकॾहिं वरी मां हिनखे हीअं क़ाबू कयां त पोइ इन माई हैंड आहे। हाणे छा आहे? इन आहे, ठीकु आहे। जेकॾहिं हीअं रखां त पोइ छा आहे? ऑन आहे। तव्हां कुर्सियुनि ते सभई वेठा आहियो, ऑन। यू आर सिटिंग डैश चेयर्स, ऑन चेयर्स। छा? ऑन चेयर्स। यानी असां हिन में ॻाल्हाईंदा आहियूं छा जे मुताबिक़? सरफेस जे मुताबिक़। कंहिं बि सरफेस जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं त पोइ उते असां ऑन जो इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं ॾिसो, असां चऊं था हिते कहिड़ो प्रीपोजिशन लॻंदो? आई एम स्टैंडिंग डैश सेकंड फ्लोर, ऑन सेकंड फ्लोर। छो जो असां सेकंड फ्लोर ते बीठा आहियूं हींअर, ठीकु आहे। यानी असां हुनजे सरफेस ते, हीअ जेका छित आहे हुनजी, इहा सरफेस आहे हुनजी, सित आहे, ठीकु आहे। त हिते असांखे ऑन प्रीपोजिशन लॻाइणो आहे, ठीकु आहे। अच्छा, ॿियो पुट जेको ही ऑन आहे न, इहो ऑन तव्हां डिवाइस जे लाइ बि इस्तेमालु कंदा। छा जे लाइ? डिवाइस। डिवाइस कहिड़ा हूंदा आहिनि? डिवाइस मोबाइल, टेलीविजन, कंप्यूटर, लैपटॉप, कैलकुलेटर। जेकॾहिं असां मोबाइल ते का मूवी ॾिसी रहिया आहियूं, आई एम वॉचिंग अ मूवी डैश मोबाइल, ऑन मोबाइल, एट मोबाइल। जनरली तव्हां ॻाल्हाईंदो त हूअं असां ॾिसो माना मुताबिक़ चवंदासीं इन लॻंदो, इन मोबाइल, मोबाइल में पियो ॾिसां। पर मोबाइल में न, ऑन मोबाइल लॻंदो। छो जो इहो असांजो डिवाइस आहे। बस डिवाइस असांखे ज़हन में रखिणो आहे त को बि जुमिलो अहिड़ो अची वञे असां ॾे टेस्ट में त उन सां ऑन जो इस्तेमालु करिणो आहे। शी वॉज वॉचिंग अ ड्रामा छा लॻायूं? ऑन ए मोबाइल। शी वॉज वॉचिंग अ ड्रामा ऑन ए मोबाइल। ही वॉज सॉल्विंग अ सम डैश कैलकुलेटर, इन कैलकुलेटर, ऑन कैलकुलेटर। अच्छा, आई एम वर्किंग डैश कंप्यूटर, ऑन कंप्यूटर, एट कंप्यूटर, ऑन कंप्यूटर। अच्छा, बोला आई एम बिजी डैश वर्क, इन वर्क, विथ वर्क, एट वर्क। इते छा पवंदो? आई एम बिजी इन वर्क। मतां अहिड़ो करे चो प्रीपोजिशन, आई एम बिजी विथ वर्क थींदो, इन वर्क कोन थींदो। माना मुताबिक़ थींदो मां कम में मसरूफ़ आहियां। आई एम बिजी इन वर्क, न ग़लति आहे।
आई एम बिज़ी विथ वर्क, छा लॻंदो हिते? विथ जो इस्तेमालु थींदो। हिते कहिड़ो प्रेपोजिशन इस्तेमालु कयूं? ही हैज़ पुट अ पेन डैश पॉकेट। इन पॉकेट छो? ठीकु आहे, सही आहे, इन पॉकेट। अच्छा, इन हाणे इस्तेमालु कंदा आहियूं त कहिड़ियुनि जॻहियुनि जे लाइ? जेके शयूं कवर्ड हुजनि, हिकु त कवर्ड हुजनि, ऐं ॿियो उहे शयूं ऑलरेडी इन हुजनि। छा हुजनि बाबा? ऑलरेडी इन हुजनि। ऑलरेडी इन कीअं? ॾिसो, तव्हां क्लास में हो, यू आर ऑलरेडी इन द क्लास, तव्हां अॻु में ई क्लास में आहियो। वी आर इन क्लास, वी आर इन किचन, वी आर इन रूम। अॻु ई माण्हू कंहिं हंधि मौजूदु हुजे त उते इन जो इस्तेमालु थींदो आहे, उते इन इस्तेमालु कबो आहे। पर जेकॾहिं असां ॿाहिरां खां अंदरि तरफ़ मूवमेंट कंदा आहियूं त पोइ उते कहिड़ो प्रिपोजिशन लॻाईंदा आहियूं? इनटू जो इस्तेमालु कंदा आहियूं। हिकिड़ी छोकिरी आहे किचन में, अॻु में ई कमु करे पई, चवंदी आई एम इन किचन, या असां ॻाल्हाईंदासीं चवंदासीं शी इज़ इन किचन। पर जेकॾहिं ॿाहिरि वई आहे, का शइ खण वरी वापसि मोटी पई अचे, असां चवंदासीं शी इज़ गोइंग डैश किचन। छा लॻायूं हिते? इन किचन, इनटू किचन, इनटू। इट मीन्स व्हेन देयर इज अ मूवमेंट ऑफ समबॉडी वी हैव टू यूज इनटू। जेॾी महिल मूवमेंट थींदी आहे कंहिं बॉडी जी त पोइ उन जे लाइ असां प्रेपोजिशन इस्तेमालु कंदा आहियूं इनटू। आई एम कमिंग डैश क्लास, इनटू क्लास, इन क्लास, इनटू क्लास। ख़ासि करे जिन में कंटिन्यूअस इस्तेमालु कंदा आहियूं, कंटिन्यूअस में मूवमेंट थींदी आहे, फिजिकली मूवमेंट थींदी आहे। आई एम कमिंग इनटू द क्लास, सही आहे, इनटू मूवमेंट जे लाइ। अच्छा, भला हिन जुमिले में ॿुधायो हाणे छा पवंदो? द रिवर flows हिते मां तव्हांखे ऑप्शन थो ॾियां, इन, इनटू, टू। कहिड़ो टिक कंदो? इनटू। इनटू छाजे करे भला? छो जो जेको वाटर मूव थींदो, वाटर वहंदो, पाणी वहंदो त हुन में मूवमेंट ईंदी, उते असांखे प्रेपोजिशन इस्तेमालु करिणो आहे इनटू। The river flows into sea. Are you getting? He has jumped dash the water. In water, into water, into. छो भला into? छो जो ॿाहिरां खां जंप पियो छॾे, इनटू लॻंदो। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू अॻु में ई वाटर में मौजूदु आहे, स्विम पियो करे, पोइ असां छा चवंदासीं? ही इज़ स्विमिंग इनटू वाटर, इन वाटर। ही इज़ स्विमिंग इन वाटर चवंदासीं, इनटू वाटर कोन चवंदासीं, छो जो ऑलरेडी मौजूदु आहे पाणीअ में। पर जेकॾहिं ॿाहिरां खां जंप छॾे पियो त पोइ असां छा कंदासीं? इनटू इस्तेमालु कंदासीं। ओके, आई हैव अ मार्कर, मोड मार्कर आहे। आई एम गोइंग टू पुट डैश माई पॉकेट। व्हाट विल बी द प्रेपोजिशन हियर? इनटू माई पॉकेट, सही आहे। पर मूवमेंट छो थिए त इनटू तव्हांखे लॻाइणो आहे। अच्छा, केरु ॿुधाईंदो अहिड़े क़िस्म जो प्रेपोजिशन मूंखे ॿुधाईंदो तव्हां मां केरु, जंहिंमें मूवमेंट वारो प्रेपोजिशन इस्तेमालु थिए, इनटू इस्तेमालु थिए? The cat is going into the room. Okay, anybody else? I'm getting into the car. Good. The dog running into the house. The dog running into the house. अच्छा, हिकिड़ो प्रेपोजिशन आहे जेको पोएं वारे JST में आयल आहे, ठीकु आहे न? JST जे टेस्ट में आयल आहे अराउंड प्रेपोजिशन। कहिड़ो? अराउंड। ही आयल प्रेपोजिशन अथव अराउंड। अराउंड उते इस्तेमालु कंदा आहियूं जेॾी महिल असां कंहिं शइ खे सर्किल कंदा आहियूं, ठीकु आहे न? इफ देयर इज अ कैट, इट इज मूविंग अ टेबल।
हिकिड़ी ॿिली आहे जेकॾहिं उहा कंहिं टेबल खे मूव पई करे फिरे पई त उते तव्हां प्रेपोजिशन कहिड़ो इस्तेमालु कंदव? इट वॉक्ड या द कैट वॉक्ड डैश द टेबल, अराउंड द टेबल, टू द टेबल, अंडर द टेबल, अंडर द टेबल, अंडर द टेबल, अराउंड द टेबल थींदो, अराउंड द टेबल। जीअं तव्हां चवंदा हो न साइंस में पढ़ंदा हो त द अर्थ रिवॉल्व्स अराउंड द सन, द अर्थ रिवॉल्व्स अराउंड द सन। इते अराउंड जो इस्तेमालु असां कयूं था छो जो मूव थी करे चो तरफ़ फिरे थी त उते असां अराउंड जो प्रेपोजिशन इस्तेमालु कंदा आहियूं। अच्छा, ख़ासि करे घणो जेको मुझाईंदड़ प्रेपोजिशन हूंदा आहिनि असांखे इहे हूंदा आहिनि, एट, इन, ऑन, इनटू, फॉर, विथ, फ्रॉम, अबोव, अबोव, ओवर। अबोव ओवर असांखे ॾाढो मुझाईंदो आहे, अबोव ऐं ओवर। अबोव असां उते इस्तेमालु कंदा आहियूं when something is higher than other thing, जॾहिं हिकु शइ ॿिए शइ खां मथे आहे। ओवर उते इस्तेमालु कंदा आहियूं when something is covering other thing, जॾहिं हिकु शइ का ॿी शइ खे कवर करे पई। ठीकु आहे, उन जो मिसाल ई हुआ आई एम गोइंग टू पुट माई हैंड्स डैश माई ईयर्स, मां पंहिंजा हथ पंहिंजे कननि ते थो रखां, ढकियां पियो ॿिन्हिनि खे। ठीकु आहे, हिते छा करिणो आहे? ही ऑन आहे या ओवर आहे? ही ओवर आहे। आई हैव पुट माई हैंड्स डैश माई ईयर, ओवर। छा लॻंदो? ओवर लॻंदो, छो जो कवर्ड थी वियो आहे। दुहूं थींदो आहे न, दुहूं मथे, दुहूं छा कंदो आहे? कंहिं शइ जे मथां हीअं कवर थी वेंदो आहे, कोई मथे पियो उॾामंदो आहे हवा में। ठीकु आहे, असां जेकॾहिं चऊं द स्मोक डैश द हाउस, छा पवंदो? ऑन द हाउस, ओवर द हाउस, अबोव द, ओवर द हाउस पवंदो, ओवर। अबोव ईअं आहे सिर्फ़ु हिकिड़ी शइ ॿी शइ खां लेवल में मथे आहे। लेवल में मथे ईअं जो ॾिसो मां बीठो आहियां हिते, मां थो चवणु चाहियां त आई रेज़ माई हैंड डैश माई हेड, हाणे ही मूं पंहिंजो हथु पंहिंजे सर खां मथे कयो आहे, मथे खां मथे कयो आहे, त हिते छा लॻंदो? आई हैव रेज़्ड माई हैंड डैश माई हेड अबोव माई हेड। हिते छा लॻंदो? अबोव। ही फैन आहे असांजे अबोव आहे, द फैन इज़ अबोव अस, द फैन इज़ अबोव अस। ही बोर्ड आहे, हिन बोर्ड खां मथां जेकॾहिं का सेवर वग़ैरह लॻल हुजे त उहा असांजे अबोव हूंदी। दैट्स ऑल।